औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फरमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला उन बाने खे जेको 70 साल जे ॼमार जो हुजे ऐं नौजवाननि वारो अंदाज़ रखंदड़ हुजे थो खेसि हरगिज़ पसंदि नथो करे। फरमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह ताला मुत्तकी ऐं वफ़ादार बाने खे पोइ उहो भले दौलतमंद छो न हुजे दोस्त सॾे थो। फरमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अवां मां नेकुबानो उहो ई आहे जेको क़ुरान पाक जी तइलीम हासिलु करे थो ऐं क़ुरान पाक जी तइलीम ॿियनि खे ॾिए थो। फरमान नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अवां मां नेकुबानो उहो ई आहे जेको चङाइयूं करे थो ऐं बुछड़ायूं रोके थो ऐं अवां मां बदतरीन बानो उहो आहे जंहिंमां चङाइनि जी उमेदु न हुजे ऐं उन जे बुछड़ाइण सबबि अमुन में ख़लल पवंदो हुजे।